टीवी तरफ़ां समूरनि मुसलमाननि खे ऐं धरती ते रहंदड़ समूरनि माण्हुनि खे ईद जूं लखे ख़ुशियूं दुआऊं ऐं मोहबतूं मुबारक। अॼु कबियूं थालियूं सफ़ा पोइ तूं चटीं या मां चटियां। पियूं हली चाहियूं गॾिजी पैसा कुल खपायूं गॾिजी। वाह वाह। तुंहिंजा पैसा मुंहिंजा पैसा मुंहिंजा पैसा। सजण तुंहिंजे इश्क में आउं पलो थी पचां रुपयो ॾिजां रोकड़ो जिते चओ उते अचां। मुंहुं धोतल हुयो चई धोइया चङो चई हींअर बि कोन अथसि धोतल। न अन्ना सां न बाबे सां असां ईद कंदासीं दाबे। वाह वाह ये करण महीने घरवारी जो नालो। सच्ची हैदर चौक ते वेही घुराए मां सहाफ़ी सभई गॾु करे कुझु दोस्तनि खे ॿाहि ॾींदो साईं लटनि। भुॻल ई हुजनि या हुजनि खीर वारियूं। घर में बि जेके ठहियूं खाइबियूं सॼो ॾींहुं ईद ते सयूं तो जीअं घर रुगो पैसा थी घुरे नालो पार्लर जो ॿुधा मथो मुंहिंजो तो फेरे। धर्म या डॉलर ॾींदो नोटनि जा डॉलर ॾींदो। ॾींहुं राति गर्मी में मरणो थो पवे बिजली अचे न अचे बिल भरणो थो पैसो वठंदासीं घर चौक जे कचरे